शहदादपुर रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडियो मूजिब ख़बर शेयर कई पिया सियासी समाजी अलमी अदबी शख्सियत और सोशलिस्ट इनकलाब लाए ज़िंदगी अर्पींदड़ कामरेड अता मोहम्मद निज़ामानी जी 31वीं वर्सी तकरीब गोठ बाक़ी खान निज़ामानी में अवामी वर्कर्स पार्टी यूनिट बाक़ी निज़ामानी तरफां मल्हाई वई। संदस आखिर आराम का कब्रिस्तान रावल गोठ ते रैली की सूरत में संदस कबर मथा गुलन की चादर चाढ़ी कौमी सलामी ऐं भेटा ॾेई खिराज तहसीन पेश कयो वियो। संदस मग़फ़िरत लाइ दुआ पुण घुरी वई। और बाद तकरीब में सियासी समाजी अलमी अदबी शख्सियत समेत सहाफ़िन अवामी वर्कर्स पार्टी के अगवाणन ऐं बिरादरी वॾे अंग में शिरकत करे संदस सोशलिस्ट ऐं सियासी समाजी कम ते वीचार वढिया भेटा ॾिनी। उन मौक़े ते अवामी वर्कर्स पार्टी जो मरकज़ क़ाइम मुक़ाम जनरल सेक्रेटरी असर इमाम मीर हसन सरेवार काज़ी अली नवाज़ निज़ामानी ख़िताब कंदे चयो त अकेडमी हुई जिते केतरे किस्मन जूं तरबियत थियूं सियासी थियूं। अता मोहम्मद के पंहिंजे घर में भी ख़िलाफ़ ॾिसणा पिया कामरेडन जे करे हिन सियासत जे करे इलाके जे करे भी, पर हू ट्रू सेंस में इश्तियाकी हुयो। पंहिंजी ज़ाती जेके हुन जूं बिलोंगिंग्स हुयूं उहे भी हुन जे साथी कारवान जे लाइ उहे हर वक़्तु अवेलेबल हुयूं। उनजी मोटरसाइकिल हुजे, उनजा माली वसीला हुजनि या उन जूं जेके शयूं आहिनि हू मां प्लस में उन नौजवान साथियुनि खे जेके हिन समाजी तब्दीली लाइ हिकु ओञाण जेको नालो आहे अता निज़ामानी जो उनखे ॿुधण लाइ उनजे किरदार खे ऐं उनजी तारीख़ी जेके प्रोग्राम जेको आहे बुनियादी तौर ते यकीनी तौर ते अता निज़ामानी हिकु अहिड़ी शख़्सियत आहे न सिर्फ़ु हिन खिते जी बल्कि पूरे इलाइक़े जी ऐं उहे माण्हू जिन जेके माण्हुनि सां हिकिड़ी मुलाक़ात थियल आहे उनजी निज़ाम ऐं वॾेरकी जेको निज़ाम आहे उन सां कीअं मुआदो अटकाइजे।